घोटगी रिपोर्ट शान कुरैशी। खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जे बाज़ियाबी ऐं कराची के विफ़ाक़ हवाले करण ख़िलाफ़ अवामी वर्कर पार्टी ऐं घोटगी जे सियासी समाजी अॻवाननि पारां प्रेस क्लब घोटगी खां पिपल चौक ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली में शरीक माण्हुनि खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो, कराची कमेटी नामंज़ूर ऐं कराची के विफ़ाक़ हवाले करण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते रैली के ख़िताब कंदे अॻवाननि बादल मलिक, सैयद जमाल शाह, कमरेड अकरम थहीम, हुसैन सारंग ऐं ॿियनि चयो त सिंध अंदरि हक़ ऐं सच जो आवाज़ बुलंद कंदड़ शफ़क़त मलिक समेत केतिरा सिंध जा नौजवान खंबे गुम कया विया आहिनि। सिंध जूं नियाणियूं तोड़े नौजवान केतिरे अरसे खां पंहिंजे प्यारनि जी आज़ादी लाइ सरापा एहतिजाज बणियल आहिनि, पर हिन मुल्क जा इदारा तोड़े हुकुमरान ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। हिन चयो त कराची सिंध जी दिलि आहे, हिन खे सिंध खां अलॻि करणु न ॾींदासीं। कराची खे सिंध खां अलॻि करण वारो सोचे वठनि त सिंध जो ॿचो सिंध जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। हिन चयो त कराची कमेटी खे सिंध जो अवाम नथो मञे। उन मौक़े ते अॻवाननि चीफ जस्टिस खे अपील कई त सिंध मां जबरी तौरु गुम कयल नौजवाननि खे आज़ादु कराए कराची खे विफ़ाक़ हवाले करण जो नोटिस वरितो वञे।